अस्सलाम वालेकुम दोस्तों। वसन ऐं वैसन ॾियारी ॾिसण लाइ वसन ऐं वैसन ॾियारी ॾिसण लाइ ॾिसी ॾिसी आयूं तभी तलाशूं कनि ढायूं न ढापनि पसण कारण पिरीअ जे। दोस्तों आउं तव्हांजो पंहिंजो दोस्त कामरान मलार। दोस्तों तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां असांखे टिकटॉक ते सपोर्ट कई, फेसबुक ते सपोर्ट कई, सुठी फॉलोइंग थी। हाणे काफ़ी दोस्त अहिड़ा हुआ जिन असांखे कमेंट्स कया त यार हाणे तव्हांजा फेसबुक ते बि फॉलोअर सुठा आहिनि, टिकटॉक ते बि, तव्हां यूट्यूब ते बि अचो। सो यूट्यूब ते बिना देर असां अची विया आहियूं। पहिरियों व्लॉग अपलोड कयां पियो, व्लॉग खे लास्ट ताईं ॾिसिजो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। संगत आऊं वञी रहियो आहियां पंहिंजी बनीअ ते, वीडियो खे लास्ट ताईं ॾिसिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। थैंक यू। संगत तकरीबन 5 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे। असां रस्ते में वञूं पिया, पैदल वञिणो आहे। सो हाणे तव्हां दोस्तनि जे नाम अमर राय सिंह राजपूत जूं कुझु सिटूं कंदासीं। पबनि ते हली थी गगन ते घुमी थी, पबनि ते हली थी गगन ते घुमी थी, वॾनि पेचरनि ऐं पटनि ते रुली थी, बंबावार खोले कुलनि ते कुड़ी थी, मगर मूर कंहिंजो न सांवल सुणी थी, कसम सां तूं केॾी विखुन में वणी थी। नकी चाल चितणी नकी कामणी तूं, नकी नार सखणी नकी बामणी तूं, लखनि में लखी मूं लॻी पदमणी तूं, पखियुनि जी चपनि सां त चूणूं चुणी थी, कसम सां तूं केॾी विखुन में वणी थी, कसम सां तूं केॾी विखुन में वणी थी। दोस्तों असां वञूं पिया, जो हुते पहुची तव्हांखे मंज़र करायूं त लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। तो काॾे न वञिजो, असां बि हाणे पहुचण वारा आहियूं। पहुची तव्हांखे मंज़र करायूं था। ॾाढी ख़ूबसूरत मौसम आहे। हींअर बि तव्हां ॾिसी सघो था, हीअ आहे झांगरो रोड, जेको मुंहिंजे ॻोठ खां तक़रीबन 1.5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। संगत असां बनीअ में पहुची चुका आहियूं फाइनली। सो तव्हांखे बनीअ जो व्यू करायूं। ट्रैक्टर बि हले पियो थो ऐं असां तक़रीबन जाम पंधु करण खां पोइ असां पहुची विया आहियूं। ॾाढा थका बि आहियूं छो त हीअ बनी परते आहे काफ़ी। साम्हूं ट्रैक्टर बि हले पियो थो, ऐं ज़ूम करे तव्हांखे ॾेखारे सघां। पंहिंजी बनी आहे साम्हूं दग खां, जितां खां जेको खेड़ी स्टार्ट कई हुई हिन ट्रैक्टर वारे। ही साम्हूं हिन बंदे कंधीअ जे परींहं पासा बि पंहिंजी बनी आहे। सो ट्रैक्टर हले पियो थो।
दोस्तों तव्हां ॾिठो वीडियो इंशाल्लाह तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न कयो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं नए व्लॉग में। तेसिताईं तव्हांखां इजाज़त वठूं था। अल्लाह हाफ़िज़।